डिप्टी कमिश्नर कशमोर एट कंदकोट मुनवर अली मिठाणी पारां RHC तंगवानी में उरड़ी खां बचाव जे टिकनि वारी कैंप जो इफ़्तिताह कयो। उन बाद ज़िले कशमोर जे कंदकोट ऐं तंगवानी तालुक़े जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में हलंदड़ इम्तिहानी सेंटरनि जो पिणु दौरो स्कूल इंतिज़ामिया खे सख़्ती जूं हिदायतूं जारी। वधंदड़ उरड़ी जे केसनि जे सबबि तालुका तंगवानी में उरड़ी खां बचाव वारी कैंप जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते ज़िलई फोकल पर्सन ऐं डॉक्टर वसीम पठान ॿुधायो त हुकूमत सिंध पारां उन्हनि इलाइक़नि जे जिते उरड़ी जा वधीक केस ज़ाहिर थिया आहिनि उन्हनि इलाइक़नि में ॿारनि खे उरड़ी खां बचाव जा टिका हया पिया वञनि। उरड़ी खां बचाव वारी कैंप 6 ॾींहं जारी रहंदी, जंहिं मां अवाम वधि खां वधि फ़ाइदो हासिल करे। तंहिं खां बाद डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी हलंदड़ इम्तिहानी सेंटरनि कंदकोट जे स्कूलनि ऐं तंगवानी जे स्कूलनि जो पिणु दौरो कयो। उन मौक़े ते संदसि चवणु हो त इम्तिहानी अमल खे शफ़ाफ़ बनायो वञे, नौजवान शागिर्द नक़ल खां पासो कनि ऐं तालीम हासिल करे मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत में पंहिंजो किरदारु अदा कंदा।